इस्लामाबाद डॉलर की कदर ऐं पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई ऐं ज़ख़ीरे अंदोज़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जे नतीजे में महांगाई में मुसलसल ॿिए हफ़्ते बि घटिताई रिकॉर्ड कई वई। ॻणप खाते तरफ़ां जारी कयल हफ़्तेवार अंगनि अखरनि मूजिबि महांगाई जी शरह में 0.33% घटिताई थी आहे ऐं सालियानी बुनियादुनि ते उन जी शरह 29.65% थी वई। अंगनि अखरनि मूजिबि हिन हफ़्ते कुकर जो गोश्त 35 रुपया 37 पैसा, बसर 4.52 रुपया, चांवर 6 रुपया 44 पैसा, केला 4 रुपया 22 पैसा, मोहरी दाल 7 रुपया 51 पैसा, चणनि जी दाल 3 रुपया 57 पैसा, खंड 3 रुपया 23 पैसा सस्ती थी। जॾहिं त ताज़े हफ़्ते में LPG सिलेंडर, घी ऐं तेल बि सस्तो थियो। इन खां सवाइ टमाटो 22 रुपया 57 पैसा, पटाटो 3 रुपया 25 पैसा, पिज़्ज़ा बेदा 5.24 रुपया फ़ी दर्जन, थूम 3 रुपया 94 पैसा, ॿाकरो गोश्त 4.77 पैसा फ़ी किलो ऐं गाओ गोश्त 1.3 रुपया फ़ी किलो महांगो थियो। हलंदड़ हफ़्ते 20 शयुनि जे अघनि में इस्तेहकाम रहियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।